अब क्यों सर गालान बेटा ओ सिपाही बुढ़ल बोड़ा हो पोड़ा साहब माना जवाना पोड़ो को न थियो हां पहले डाला बता कर अगे ये सब परता ओके बता मथो जीवन जो सको तू बेफिक्र थी जमाना जाठो एड़ो हणदो आ बाठो जो मुजरम जी लोंदड़ी जी लाका में लगंदी आ पहले कर बता अगे ये सब ओके 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 मुता जी ओके क्यों कर अगे ही असां वेठा पाराता था खाऊं रहंदो हेड़ा पाराता असां के गाटे में हणी छड़िया अथऊं पुलिस में भर्ती किया अथऊं सिपाही अल्लाह अकबर बीहर था ठीक है इते मां बोड़ो आ न तांजे को चयो सही कट अग में ही असां वेठा पाराता था खाऊं वरी हेड़ा पाराता गाटे में हया अथऊं असां के सेबता सिपाही सब मोकल ते चरिया लगी आहिनि असांजे निरड़ में हाणे हिननि खे सम्झाइण असां खां ॻाल्हि ॻरी आहे सही था चो साहब ओ साहब वॾा दीनूअ जो दाद फरियाद कयो साहब दीनू सफ़ा मज़लूम अथव अरे दीनू आहे काथे साहब मां मुंहिंजो तव्हांजे साम्हूं कर ॿुधा ओके हाँ अगे ये सब पर ओके पैदा खाऊं ओके ओके वरी ये भारत ने बस पुलिस में भर्ती कर क्यों कर था अगे ही असां वेठा पाराता था खाऊं वरी रहंदो हेड़ा पाराता असां के गाटे में हया अथऊं सेबता सिपाही सब मोकल ते निभागा हणी असांजे गाटे में हया अथऊं पिया ओ साहब वॾा दीनू सां हक़ार ज़ुल्म आहे दीनू जो दाद फरियाद कयो अरे दीनू आहे काथे तुंहिंजे साम्हूं बीठो आहे अरे मुंहिंजे साम्हूं त मुंहिंजो सिपाही बोड़ो बीठो आहे हथ न खण न हथ खण तोड़े समझ साम्हूं बीठो आहे तो मुडे शक कंदो हथ खण तुंहिंजे साम्हूं आहे त पोइ एॾा रीति कंदो त मुंहिंजो कमु कोन थींदो साहब मुंहिंजे सहुरे मुंहिंजी ज़ाल खे ॿिए खे पैसनि ते ॾेई छॾी आहे एॾो ज़ुल्म हा अरे तूं घबराए न मां जो वेठो आहियां तूं मूंखे ॿुधाए त इहो निभागो आहे काथे साहब ॿियो उहे अचनि था उहे था अचनि मुंहिंजी ज़ाल खे ॿियो वठियो थो अचे इहो हा मरी वियो अचणु ॾियसि हबीब हाँ भली शादी तो निकाह तो हलो अचो परायन मैन खे पंहिंजो बणाइण वारा गैर शरे निकाह करण वारा पहिरीं गेर में हलण वारा अड़े हेॾे हे थो चए त इहा मुंहिंजी ज़ाल आहे न बाबा न आओ एसि ताईं खबर मुंहिंजी तव्हांजी ज़ाल कीअं थी हे त मुंहिंजी ज़ाल आहे न कट हे थो चए त इहा मुंहिंजी ज़ाल आहे साहब पोइ तूं चईसि न त तव्हांजी न आहे मुंहिंजी आहे। हाणे वरी हिन जो हाणे वरी हिन जो तमाम मां जेको बिस यादि आहे क्यों गाॾी थी वञे आवाज़ अड़े तव्हां मां जेको ॾींदो नोट ओ ई थींदो अड़े तव्हां मूं जेको ॾींदो नोट उहो ई थींदो घोट वरी जो मां ॻाल्हायो साईं पोइ भला मूंखां 50,000 वठो हाणे कंहिंजो आहे दीनू 60 खां खणा मां चवां हा न हाँ 50 खण साहब यो मां 50,000 थो ॾियां 50,000 हल घोट तुंहिंजी लए हल घोट तुंहिंजी साहब। लए मां 60,000 थो ॾियां 60,000 60,000 हेॾिया तूं हिन जी ज़ाल आहे अड़े हले त निभागा नकुली निकाहनामा कई वेठो हल त ॼाए न लठनि जो साथ हल निभागा हल घोट तुंहिंजी लए 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 बसि एॾी लए भला को जाई ॾिनी अथऊं